लगे थो त मुल्क में आम चूंडूं अक्टूबर बदिरां नवंबर में थींदियूं। मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे त आम चूंडुनि सां गॾु एहतिसाब बि थींदो, केर बि बची न सघंदो। सूबाई सलाहकार चवे थो अक्टूबर में गर्मी सबबि चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं। पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे त चूंडूं वक़्त ते थींदियूं। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। लॻे थो त मुल्क में आम चूंडूं अक्टूबर बदिरां नवंबर में थींदियूं। इहो चवणु आहे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो। आम चूंडुनि सां गॾु एहतिसाब बि थींदो, केर बि बची न सघंदो। अक्टूबर में गर्मीअ सबबि चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं। पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे त चूंडूं वक़्त ते थींदियूं। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त लॻी रहियो आहे त मुल्क में आम चूंडूं अक्टूबर बदिरां नवंबर में थींदियूं। आम चूंडुनि सां गॾु एहतिसाब बि थींदो, केर बि बची न सघंदो। सूबाई सलाहकार जो चवणु आहे त अक्टूबर में गर्मीअ सबबि चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा अस्कर सूमरो खां। जी राजा अस्कर, वधीक छा चवणु आहे मंज़ूर वसाण जो? जी राजा अस्कर। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान मंज़ूर वसाण चयो आहे त वक़्त खां अॻु 8 खां 10 अगस्त ताईं असेंबलियूं टुटी वेंदियूं। हुन अॻकथी कंदे इहो बि चयो आहे त मुल्क में ईंदड़ अक्टूबर में जेको आहे त जेके चूंडूं आम चूंडूं बि थींदड़ नज़र अचनि थियूं। उन सां गॾो गॾु मंज़ूर हुसैन वसाण जो इहो बि चवणु हो त अक्टूबर में गर्मी हूंदे बि इन करे चूंडूं नवंबर में थी सघनि थियूं ऐं उनजो इहो वधीक पिणु चयो त इलेक्शन लाइ सुठो वक़्तु आहे। हिन वक़्तु पूरे मुल्क में पीपल्स पार्टी जी हिकिड़ी चाहे ऐं अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी खे पिणु चाहे थी पई। बिलावल भुट्टो ज़रदारी पाण खे वफ़ाक़ी वज़ीर जेको परॾेही वारो वज़ीर हुजण जे बावजूदि जेको आहे हुन पंहिंजा स्किल्स जेके आहिनि उहे मंझराया आहिनि। पूरी दुनिया में पाकिस्तान जो जेको हिकिड़ो वास्तो ऐं बहितर पॉलिसियूं जोड़े करे हिन वक़्तु जेको पाकिस्तान क्राइसिस वक़्त मां गुज़रे थो ऐं उनजो जेको हल आहे उहो सिर्फ़ु बिलावल वटि आहे। ऐं नौजवान जेके अवाम आहिनि पिणु पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे चाहिनि था। ईंदड़ आम चूंडुनि में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदी। ठीक है, मुझे मेहरबानी राजा अस्कर अपडेट करने।